प्यार बारो समूह तरसरानूर समूह यूट्यूब चैनल दोस्तों अॼु रिवायत मुताबिक़ क्लास 5 की अञा हलायूं पिया। क्लास 5 जो यूनिट 1 जेको आहे उनखे तक़रीबन कंप्लीट करण आहियूं और 1.6 ते फन में पहुता आहियूं। द ज़ू रानी बाग जानवरनि जो बागीचो ॿई चई सघूं पिया। इट इज़ सो मच फन इन द सिटी। शहर में मज़े करण लाइ तमामु घणो कुझु आहे। इट इहो इज़ आहे सो मच तमामु घणो फन मज़ो तफरी इन में द ख़ास लाइ सिटी शहर। देयर इज़ सच अ लॉट टू डू तमामु घणो कुझु करण लाइ आहे। देयर हुते इज़ आहे सच अहिड़ो जहिड़ो अला तमामु घणो टू डू करण लाइ। बट बेस्ट ऑफ ऑल आई थिंक आई लाइक जेको बहितरीन आहे सभिनी में ऐं सम्झां थो ऐं पसंदि कयां थो बट पर बेस्ट बहितरीन ऑफ जो जा जी आल सब आई आऊं थिंक सोचण आई लाइक पसंदि करण। द एनिमल्स इन द ज़ू जानवर जेके रानी बाग में हूंदा आहिनि या जानवरनि जे बाग में बागीचे में हूंदा आहिनि। द ख़ासिल लाइ एनिमल्स जानवर इन में द ख़ासिल लाइ ज़ू रानी बाग जानवरनि जो बागीचो। देयर आर लायंस टाइगर्स एंड ब्लैक बियर्स शींहं चीता ऐं कारा रिछ ऐं भालू आहिनि। देर होते और आहिनि लायंस शींहं टाइगर्स चीता एंड ब्लैक कारा बियर्स रिछ एंड एलिफेंट्स यू नो ऐं हाथी तव्हांखे ख़बर आहिनि। एंड एलिफेंट्स हाथी यू तू तव्हां नो ॼाण वग़ैरह। एज लॉन्ग एज दे आर इन अ केज जीअं त उहे पिंजरे में आहिनि। एज लॉन्ग एज जीअं त दे उहे आर आहिनि इन में हिकु केज पिंजरो। आई एम नॉट अफ्रीड टू गो मूंखे डिॼण जी ज़रूरत कोन्हे मूंखे डिॼणो न आहे ऐं डिॼी न रहियो आहियां। आई आहियां नॉट न अफ्रीड ॾिनल टू गो ॾांहुं वञण पर हिते असीं मुहावरे में हिनखे डिॼण जी ज़रूरत न आहे डिॼणो न आहे चई सघूं पिया। प्यारा ॿारो नंढो हो ही यूनिट 1.6 इन सां गॾु मुंहिंजे ख़्याल में यूनिट 1 कंप्लीट थियो। इंशाअल्लाह ताला यूनिट 2 सुभाणे खां शुरू कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।